दादू रिपोर्ट नदीम शानी दादू जी कायम नगर कॉलोनी में सोलंगी बिरादरी पुराने तकरार ॿीहर कर खयो। फायरिंग में एक वाटुड़ो वज़ीर सूमरो ज़ख्मी थी पियो। फायरिंग की इतला ते ए सेक्शन पुलिस पहुंची। औरत ऐं संदसि घर भातियुनि खे पुलिस मोबाइल में ही खणी थाने ते पहुती। मुतासिर बेवा मिसमात रफ़त सोलंगी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 3 साल अॻु मुंहिंजे मुड़ुसु मोहम्मद ख़ान सोलंगी खे क़तल कयो वियो, जंहिं फरियादण मां आहियां। केस तां हथ खणण लाइ जवाबदार ज़हीर यामीन यासीन हाफ़िज़ सिकंदर अली मीर मुनवर ऐं संदन अज़ीज़ ॿियो भेरो मुंहिंजे घर ते फायरिंग कई आहे। जवाबदार बासर आहिनि, मां बेवा आहियां, मुंहिंजा मासूम ॿार आहिनि, मूंखे कूड़नि केसनि में फसाइण लाइ ड्रामा करे रहिया आहिनि। मूंखे मुंहिंजे बच्चनि खे हिननि मां जान जो ख़तरो आहे। SSP दादू डॉक्टर समीउल्लाह सूमरो नोटिस वठी अॼु त पुलिस बचायो आहे। जवाबदार गिरफ़्तार न थिया त SSP ऑफिस जी गेट ते धरणो हणंदसि। ए सेक्शन वॾे चयो त औरत सां इंसाफ़ कयो वेंदो। जवाबदार गिरफ़्तार कया वेंदा।